जी नाज़रीन, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां शहदादपुर जे शाही बाज़ार में, जिते मुकमल तौर ते हुकूमती अहकामात जे मुताबिक़ लॉकडाउन आहे ऐं कारोबार मुकमल तौर बंदि आहे। अहिड़ी सूरत हाल में हिन वक़्तु जेका सूरत हाल वञी बीठी आहे उन में इहो आहे जेको मज़दूर तबिको आहे, जेके दुकाननि ते रोज़ानो ॾिहाड़ी ते कमु कंदड़ हुआ, उहे मुकमल तौर ते बेरोज़गार थी चुका आहिनि। अचो त असां उन्हनि बेरोज़गार तबिके खां तासुरात वठूं त हुननि जा हिन वक़्तु कहिड़ा हालात आहिनि। असांजी इहा त हींअर होटल बंदि लॻी पई आहे। 500 रुपया तारीख़ आहे, तारीख़ कोन मिले, जॻह किराए जी आहे। हाणे किराए जो बि टेंशन हूंदो आहे असांखे। सही। ऐं ॿियो कमकार सभु बंदि आहिनि। 5-6 ॾींहं जेका वांदा वेठा आहियूं असीं, कंहिं बि हाल बाल कोन पुछियो आहे छा आहे छा कोन्हे। तकलीफ़ में ॿार परेशान आहिनि, सभु ॻाल्हि परेशानी में। कुझु खाइण लाइ कोन्हे, को का शइ कोन्हे। तारीख़ कमनि त तारीख़ खाऊंदासीं, असांजी बपराबटी थोरी आहे अंदरि। असांखे इहो आहे त असांजो कुझु मुताबला इहे आहिनि, असांखे पूरी करे कुझु जे असांखे विहारे वियो आहे त असांखे पूरी करे। घर वेंदा आहियूं, ठला ठला वेंदा आहियूं। जे सुबुह जो ॾिसंदा आहियूं का मज़दूरी हूंदी आहे तॾहिं उहा बि कान थी मिले, छो त हीउ शहर बंदि लॻो पियो आहे कोरोना वायरस जे करे। असां पाण परेशान लॻा पिया आहियूं। असांखे पाण ई ख़बर आहे त हीउ ख़तरनाक वायरस आहे, पर असांखे हुकूमत जे तरफ़ां को रिलीफ ॾिनो वञे ऐं हुकूमत जे तरफ़ां का सहायता कई वञे त बहितर आहे। ऐं असां सेठनि खां पंहिंजा पैसा खणी उधारा खणी पंहिंजो गुज़र सफ़र कयूं पिया, और केसीं ताईं कंदासीं। असांजा बच्चा आसरे वेठा हूंदा आहिनि त बाबा असांजे लाइ हीअ शइ वठी ईंदो, हीअ शइ वठी ईंदो। अॼु उहे असांजा बच्चा ईअं ई वेठा आहिनि, असांजो आसरो पिया कनि। पोइ पंहिंजूं उमेदूं ईअं असां में रखियो वेठा आहिनि त असांजो औलाद छा खाईंदो। असां पाण परेशान लॻा पिया आहियूं, किॾां वञूं। असांजो माना हुकूमत खां इहा ई गुज़ारिश आहे, इहा ई माना आहे अपील त असांजी सहायता कई वञे। असां हिते शहर जा जेके माशा वॾा वॾा नुमाइंदा आहिनि ऐं जेके बि आहिनि चङा मुड़ुस, उन्हनि खे असां अपील था कयूं त असांजी मदद कई वञे। ये जो कुछ हो रहा है ये कोई गवर्नमेंट खुशी से नहीं कर रही है, ये एक आलमी बीमारी है, वबा है जो इधर फैल रही है, और इसका वाहिद हल है। आपने देखा चाइना ने दवाई पर कंट्रोल नहीं किया, इसी लॉकडाउन पर कंट्रोल किया। अब मसला आता है दिहाड़ीदार गरीब लोग, उन लोगों के लिए बिल्कुल गवर्नमेंट को भी इंतजाम करना चाहिए, और मुखबिर हजरात भी आगे आएँ, उनके घर में राशन वगैरह दें ताकि वो उन बेचारों को घर में चूल्हा जले। जितने भी दुकानदार हैं, कारोबारी है, उनके पास जितने भी मुलाजिम हैं ना, हम तो उनकी तनख्वाह कट ऑफ नहीं करेंगे, हम तो उनकी तनख्वाहें पूरी देंगे। लेकिन हुकूमत की सतह पे गैस के लाइट के बिल है, तो इसलिए हुकूमत को चाहिए कि उनके कम अज़ कम भी उनके यूटिलिटी बिल है ना वो माफ़ करें। जेके ग़रीब तबिको आहे उन जी मदद करणु खपे, गवर्नमेंट खे बि, मुखियर हज़रात खे बि। जी नाज़रीन, अवां शहदादपुर जे मज़दूर तबिके जा तासुरात ॿुधा। हुकूमत जे इक़दाम पंहिंजी जॻह ते, मगर इलाइक़े जे वस वारनि शख़्सियतुनि खे जी ज़रूरत आहे त उहे पंहिंजे आसपास पंहिंजे पाड़े वारनि ऐं उन्हनि जी हिन मुश्किल हालात में, जंगी हालतुनि में मदद ज़रूरु कनि। कैमरामैन अली नवाज़ सरेवाल सां गॾु कुर्बान अली शाह, अवामी आवाज़ TV, शहदादपुर। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।